छा तव्हां कॾहिं अहिड़ा माण्हू ॾिठा आहिनि जेके तव्हांजी ज़िंदगी में परेशानियूं खणी अचनि था? इहे माण्हू जिते वञनि था उते अफ़रा तफ़री पकड़नि था ऐं ॿियनि ते हावी थी वञनि था, इल्ज़ाम लॻाइनि था ऐं पंहिंजी ज़िमेवारी खां बचण जी कोशिशि कनि था। अॼु असां अहिड़नि ज़हरीला ऐं बदफ़ितरत माण्हुनि जी 4 वॾी निशानियुनि ते ॻाल्हाईंदासीं त जीअं तव्हां उन्हनि खां बची सघो ऐं पंहिंजो ज़हनी सुकून बचाए सघो। अफ़रा तफ़री पैदा करण वारनि जी पहिरीं निशानी, इहे माण्हू जिते वञनि था उते सुकून बदिरां झेड़ा, ग़लतफ़हमियूं ऐं बेचैनी छॾीनि था। नंढियुनि ॻाल्हियुनि खे उलझाइण में माहिर हूंदा आहिनि, ॿिनि माण्हुनि जे विच में फ़साद पैदा करे छॾींदा आहिनि। ऐं उन्हनि माण्हुनि जी ॿी निशानी आहे, हमेशह ॿियनि जूं खामियूं ॻोल्हण में मसरूफ़ हूंदा आहिनि। पंहिंजी ग़लती मञण बदिरां तव्हांजी ज़िंदगी मां ऐब कढंदा रहंदा आहिनि। यादि रखो, जेको पाण खे हमेशह सही सम्झे थो उहो ॿियनि खे ग़लति साबित करण में लॻो पियो हूंदो आहे। उन्हनि माण्हुनि जी टीं निशानी, इल्ज़ाम लॻाइण। जॾहिं बि को मसइलो थिए थो, इहे कॾहिं बि पंहिंजी ग़लती क़बूल न कंदा आहिनि ऐं होशियारी सां इल्ज़ाम ॿिए ते विझी छॾीनि था, उहा त तुंहिंजे करे थियो आहे, जॾहिं त हक़ीक़त में ज़िमेवार पाण हूंदा आहिनि। चौथी ऐं सभ खां अहम निशानी, ज़िमेवारी खां बचण जी कोशिशि कंदो आहे। पकी सोच वारो इंसान पंहिंजी ग़लती मञे थो ऐं उन मां सिखंदो आहे, पर ही ज़हरीलो माण्हू कॾहिं बि पाण खे नथो बदिलाए सघे। हू हमेशह पाण खे मज़लूम बणाइण जी कोशिशि कंदो आहे, ॼण सॼी दुनिया हिन जे ख़िलाफ़ साज़िशूं करे रही हुजे। ही निशानियूं असांखे सेखारीनि थियूं त अहिड़नि माण्हुनि खे सुञाणियो, उन्हनि खां फ़ासिलो रखो, पंहिंजी ज़हनी सिहत जो बचाव करियो, सुठनि माण्हुनि सां गॾु रहो। यादि रखो, तव्हांजी ज़िंदगी जो सुकून तव्हांजे पंहिंजे हथ में आहे। जेकॾहिं ही वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त लाइक करियो, सब्सक्राइब करियो, शेयर करियो। कमेंट में ॿुधायो त तव्हां कॾहिं अहिड़नि माण्हुनि सां मुहादो अटकायो आहे